Baik, kalau misalnya saya kata Indonesia, udah मां के बेटे जवान हो दोस्तों जितना भी कुर्बानी खाओ तो इतना जो घर ये सबसे तो पसंद है घर ये ओताक वाली की मेहरबानी आप नाल दियो ओताक हमेशा ताके मोहब्बत हुई नहीं अताला साहब की आए ये महमूदा लाखों मुसाफिर बैठी आए महमूदा छा चवंदो मोहतरम इमदाद डॉक्टर साहब दौलतपुर खां आया है यो बुधी करे त जो ओताक के दुनिया के वेंदो कराची में त असा जो प्यारो दोस्त जो आहे दौलतपुर खां आया है मां भरी था आचार करे जो के दिहाड़ी ते आचार रूप वा शिकार खणी ने तुम्हारा शिकार को आचार ताने मां इंतहाई शुक्रगुजार मदद अली ओठा साहब जो मदद अली ओठा साहब हमेशा इन ओताक जो मालिक आ हमेशा उन संगे मोहब्बत ॾिनी हुई उन जे शफ़क़त ऐं मोहब्बत आचार खणी है शिकार को आचार खणी आया शिकारपुर शफ़क़त ऐं मोहब्बत के असां सारे कोन था सघूं मुंहिंजो मोहम्मद अली मेमन साहब मेमन ॻोठ खां पंहिंजो जेका खणी आयो आहे उहो दोस्तनि खे विराए थो ॾिए इहा आंटी मोहब्बत आहे जो पाण थो खाए ऐं दोस्तनि खे ॾिसे में सिंध में सो अजो के कीअं जे अताला साहब सिखादा सो हर के पंहिंजे पेट जी हूंदी आहे पर हिननि खे ॿियनि जे दर्द आहे अताला साहब तव्हांजी वॾी महिरबानी मोहम्मद अली मेमन साहब आयो महिमान परे खां आया हो साईं तनवीर असांजो प्यारो सिंगर टीवी जो असांजो पुराणो सिंगर आहे तनवीर साहब के सां वटि मौजूद आहे अॼु वियो साईं मुझे साल में फर्स्ट टाइम जो हर साल ये तनवीर साहब हमारी वॾी मोहब्बत कॉफी कोर्स तैयार थी तो आई देर साहब ने तव्हां हमेशा तव्हां सभई ईंदा हो देसी खाधा काम करे तो जानने के हिसाब से समझ घर में पहुंचाईंदा हूं दोस्तों तो बहुत समय खाईंदा हूं चावल एंजॉय जो साईं असांजे अयाज मेमन साहब मोहब्बती इंसान आहे जबलपुर जेको आहे बिल्डर्स जो मालिक आहे उन जो मोहब्बतूं जे दोस्तनि जे लाइ चांहि जो बंदोबस्त बि कयो आहे त हीअ जो चांहि जेका आहे मुंहिंजे तरफ़ां हूंदी जेके संगत जेके मौजूदु हूंदी मिलंदी बाद में मोहब्बत आहे असांजा मेमन साहब पखो हलायूं दोस्तनि मिलके बि जेको आहे आई माता वॾी महिरबानी आहे मां मोहब्बत था वॾियो असांजो ऐं अकबाब तुमरो साहब बि पाण जेको आहे मांगे थो खाए ही मांसे त मचाई आहे साईं गुलाम मुस्तफा अब्बासी साहब मच्छी किथे बि कान्हे उहे दोस्तनि खे जेको आहे ॾिसण चाहियो जे मानी आहे आहिनि साईं पोइते के वेठा आहिनि दोस्त गुलाम मुस्तफा साहब पोइते वेठा आहिनि दोस्त पोइते इन्हनि खे थोरी मानी सनाड़े आहे ये संजो वाह नदीर मेमन साहब कुछ नदीर था छा चवंदो स्पेशली मूंखे फोन कई त साईं मुंहिंजी दिलि जी ख्वाहिश आहे त मां मंदिर असांजे अखियुनि सां ॾिसी यूट्यूबर बि आहे त मां इहो दुनिया खे पैगाम ॾियां मानी भाजी जी मानी ऐं सकाफती जेके खाधा असांजा आहिनि पली आहे साग आहे हिन प्रोग्राम में ख़ासि करे असांजा जेके दोस्त आहिनि अदाकार फनकार शाह दोस्तों को भी जो आहे इन करे फरमाए नंगर अल्लाह जो सलाम थो पेश करे ऐं अॼोके ॾींहं ते असां लस्सी जेका आहे साईं मुस्तफा खे ॿुधाइजो सभिनी पंहिंजे आगलो साहब माखे लस्सी जेका आहे इहा सियाओ असांजे गुलाम मुस्तफा साहब केॾो जाम पई अथव जेके पीअणी आहे मटे मां कढी करे लस्सी पीए लस्सी जेका आहे असांजी रस्म रवाज आहे सिंधी माण्हुनि जो छॾे करे प्रोग्राम दोस्त जेके बि आयो महिरबानी करे जेके तव्हां दोस्त खे कंदो तव्हांखे भाॼी कंदा खणी ॾियो ईअं सम्झो त ही तव्हांजी पंहिंजी मानी आहे साईं जेके दोस्त आया आहिनि परे खां हिननि सां उन्हनि खे इहो भाॼा नथा विझणु चाहियूं ही मानी अलाह जी आहे तव्हांजे दोस्त जी महिरबानी आहे मानी अनाज जो जाम आहे जंहिं बि दोस्त खे खपे न भाॼी उहे पंहिंजो आराम सां खणी अची जेका डिश हुजे तमामु प्यारी भाॼी खणी आयो आहे मोहम्मद अली मेमन साहब जबरदस्त ऐं ओताक वारनि जी वॾी महिरबानी आहे ओताक वारनि हमेशह असांखे जेको आहे उहो महिमान नवाज़ी कई आहे न त केरु कारोबार खे छॾींदो आहे ओताक जी मोहबत अथव असांजो मदद अली साहब ओठो साहब बहितरीन दोस्त इंसान दोस्त ऐं प्यार ॾींदड़ दोस्त उन जेको आहे असांखे इहा ओताक हवाले कई आहे बाबा देसी खाधनि जे लाइ ओताक तव्हांजे हवाले आहे अचो वेही इंजॉय कयो मानी खाओ माशाअल्लाह सिंधी सकाफ़त है माशाअल्लाह सलमान आदिल साहब हमारी मोहब्बतूं जो अवाई मूंखे यादि कयो आहे अवानी मोहब्बत नथो विसारे सघां
जेको अमा मूंखे यादि कयो आहे तो ही अॼु जो देसी खाधो अल्लाह अकबर अॼु प्यारा पिरी मुंहिंजी भेण असांजी सीनियर अदाकारा महमूदा लाखो साहिबा बि हिते मौजूदु आहे मां सेन दिलि जी ॻाल्हाइण सां भलीकार चवंदुसि उन्हनि जी आमद जो वॾी महिरबानी अवां जो मां इहो मोहबतूं नथो विसारे सघां महमूदा लाखो साहिबा अवां सीनियर अदाकार आहियो ऐं अॼु असांजे ख़ुशियुनि में शरीक थिया आहियो इहे विसारे कोन थी सघजनि करीम कपूर साहब जी भी मेहरबानी जंहिं देसी पुलाव जो बंदोबस्तु कयो आहे एंजॉय कनि पिया ॾाढो मज़ो थो अचे दोस्तनि खे चेहरा ॿुधाइनि पिया मुस्कुराईंदड़ चेहरा ॿुधाइनि पिया जेको आहे वाकई अॼु असां ख़ुशि आहियूं तव्हां ॾिसो त हुननि खे कहिड़ियूं ख़ुशियूं आहिनि हीउ ओताक जो मंदर तव्हांजे अॻियां आहे ओताक होटल आहे ही ओताक होटल आहे ऐं ओताक होटल ते वेही करे असां पंहिंजे वॾनि जी तारीफ़ था दोहरायूं समाज माण कुझु साथी ऐं ॿाहिर अजरक टोपियूं पाए रखिया आहिनि इहे नंढड़ियूं मछली पुलाव केॾी प्यारी गुजड़ी थी आई आहे काॾे वई भाई पूरा ख्याल साहब मूंखे ॿुधायो त असांखे कंहिंजे प्रोग्राम में वञिणो आहे पर मूंखे यकीन आहे त हुनखे जो मज़ो अची वियो हूंदो जो हुन खां उहा ॻाल्हि ॾिसी वई आहे त तव्हांजी वॾी महिरबानी वही पूरा ख्याल साहब अवां जो मोहबतूं आहिनि जो अवां हिन रंगीन मासिल खे रंगीन था बणायो ऐं अब्दुल्ला फुलो साहब ॾाढो ख़ुशि आहे त अॼु हुन जेको ख्वाब हुयो उहो अॼु पूरो थो थिए साल जो ख्वाब वरी असांखे जेको आहे सो वरी असां जल्दी तव्हां सां ॿिए प्रोग्राम में मिलण वारा आहियूं आलम शेर साहब चवंदो आहे ज़हीर थी जेकॾहिं को प्रोग्राम न हूंदो त बीमार थी पवंदो आलम शेर साहब आपके लिए एकड़ा है हमारे एकड़ा है अंतरी बिल्कुल प्रोग्राम में वारो आहे इस्लाम कयो वरी माफ़ी मचाई जाते भाई अताला साहब हमारे भाव सैदा के सामान हुए भाई सलमान आजो साहब हमारी मोहब्बत हाणे असां बि खाऊं हिन खां अॻु सभु ख़तमु करे छॾिनि ठीकु आहे हाणे खाऊं था खाधा खाए आहिनि अरे हे वेठो थींदी वेंदो पसंदि वञा न पर मानी मुंहिंजे साम्हूं असां
बिल्कुलु औरतूं ऐं मर्द गॾु ओताक में ऐं गॾी सिंधी खाधो खाइनि पिया। इहो पहिरियों भेरो आहे कराची जे शहर में ओताक जॻह कामरान चौरंगी आहे न, कामरान चौरंगी ओताक जी ख़ूबसूरत जॻह आहे। उन्हनि जा लख थोरा आहिनि, जा लख थोरा आहिनि। हाणे असां खाऊं इन खां सभु खाई छॾियो, ठीकु आहे। वरी गॾु